This meeting is being recorded. हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे कचहरी प्रोग्राम पॉडकास्ट में वेलकम। शिकागो मां शाई टाउन मां असां गॾु आहे राकेश ऐं लंडन जे वेझो लंडन जे मज़ाफ़ाती इलाइक़नि मां आहियां अवकाश। ऐं अॼु असांजी कचहरी जेका थींदी उहा थींदी सिंध जे अंदरि वॾेरको निज़ाम, उन हिस्ट्री ऐं नाज़िम जोखियो इन is this right, Rakesh? Roughly यही पंहिंजो एरिया आहे। हाँ, ये नहीं पारे में शुरू तो नाज़िम जोखियो सां कयूं। मुझे ख्याल में वॾो स्ट्राइकिंग आहे, वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु उन सां शुरू कजे। त जेको रीसेंट जेका न्यूज़ अपडेट आई आहे उन जे हिसाब सां इहा ख़बर थी पए त नाज़िम जोखियो जी वाइफ ऐं उन जे फैमिली बेसिकली उन जी माउ ऐं उन जी भाउ सभिनी हथ खणी छॾिया आहिनि केस तां संभाव। त इहा पाण खे ख़बर मिली आहे पोयां हिन कुझु ॾींहं अॻु जी। ऐं इहा बि ख़बर मिली आहे त जेको हमराह जिन ते इल्ज़ाम आहे उनजो जेको वॾो भाउ जेको वॾेरा आहिनि ॿ, उन्हनि मां जेको वॾो भाउ आहे उहो आयल हुयो पंहिंजे इन सां पाण पोएं एपिसोड सां कनेक्ट था कयूं। जेको नो कॉन्फिडेंस मोशन थियो उन में उहो आयो ॿाहिरों खां वोट ॾियणु, त उनखे अदालत जेको आहे अलाउ कयो त तूं भली अदालत में पेश न बि थी। ॿी हिकिड़ी ख़बर आई आहे साण गॾु त जेको सिंध जो जेको प्रोसिक्यूटर जनरल जो ऑफिस आहे जेको एक्चुअली रिस्पॉन्सिबल आहे हिन केस खे अॻिते वधाइण जे लाइ, जेको सिंध गवर्नमेंट कंट्रोल कंदी आहे, जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, प्रोसिक्यूटर जनरल उनजो ई आहे, उहे कंट्रोल करनि था पिया। ऐं हीअ MNA ऐं MPs बि उनजा आहिनि, पीपल्स पार्टी जा आहिनि। त प्रोसिक्यूटर जनरल मुख़्तलिफ़ क़िस्म जा जंहिंखे चइजे न रोड़ा अटकाए थो पियो उहा ऑफिस, माना को बहानो ठाहे करे उहे का शइ पेश नथा करनि। हिन वक़्त ताईं अञा का जेको आहे इंडाइटमेंट न थी आहे। इंडाइटमेंट जो मतिलबु हूंदो आहे त जेको केस दर्ज थींदो आहे ऑफिशियली कोर्ट जे लाइ, प्रोसिक्यूटर्स चलो आहे असांजी तफ़्तीश कई आहे, हीअ असां इल्ज़ाम हणणु था चाहियूं हिन माण्हू ते क्राइम हिन लीगल कारजोरी आहे। त उन में हू बेसिकली पंहिंजो जंहिंखे चइजे ड्रैगिंग देयर फीट, माना पंहिंजा जेके आहिनि उनखे प्रोग्रेस नथा कनि पिया, उन ते हरू अटकाइनि था, नयूं नयूं लकूनास ॻोल्हे करे नवां जेके आहिनि माना जंहिंजो प्रोसिक्यूटर माना जंहिंजो कमु आहे त जेको इहे जेके ॿई भाइर आहिनि उन्हनि खे प्रोसिक्यूट कनि, उन्हनि जे अगेंस्ट केस हलाइनि, उहे पाण ई उन्हनि खे बचाइण लाइ तुलिया बीठा आहिनि। हा, त उहो अदालत में जज चए थो बाबा केस त दाख़िल करायो। अदालत में हाई कोर्ट में सिंध में केस तो हले पियो, उहो अदालत में जज चए थो त केस दाख़िल कयो आहे, केस छो दाख़िल कयो आहे। त उहो सिंध गवर्नमेंट जा जेके पीपल्स पार्टी जी जेका गवर्नमेंट आहे उहे उनखे अॻिते वधाइनि नथा पिया। अच्छा, इहो जेको आहे सिचुएशन जेका आहे सा हींअर माना त हीउ जेको बुरो न माना त वर्स जेको टर्न वरितो आहे इहो हींअर जेका PP हुकूमत में इहा सेंटर में बि कोलिशन जे थ्रू, त उन खां पोइ थियो आहे। ही हाणे पोइनि 2 हफ़्तनि में थियो आहे जॾहिं ओॾे सेंटर में नो कॉन्फिडेंस जी ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं ही सॼो कुझु हुनजे पोइ बैकग्राउंड में थियो आहे। त काइंड ऑफ एतिरो कवर न थियो आहे, मीडिया में कुझु कवर थियो आहे, डॉन वारनि कवर कयो आहे, डॉन न्यूज़ ते बि आयो आहे, जियो ते बि मां हिकु अधु रिपोर्ट ॾिठी आई। पर हिनखे थोरी जंहिंखे चइजे न दॿाइण वारी ॻाल्हि, ऐं मेन ॻाल्हि इहा आहे त जेके फैमिली मेंबर्स आहिनि इंक्लूडिंग द वाइफ, उहे हथु खणी विया आहिनि, उहे पार्टी नथा थियनि पिया केस में। अच्छा, उन्हनि ते प्रेशर आहे, छा मसलो आहे उन्हनि सां ख़बर न आहे, उहे चाहिनि कोन था पिया ऑब्वियसली, पर मतिलबु ऑफिशियली त का ख़बर न आहे। पर वरी पाकिस्तान में हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे ह्यूमन राइट्स काउंसिल आहे हिकिड़ी, हाणे जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट, वरी साॻी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हिकिड़ी ह्यूमन राइट्स काउंसिल सेटअप कई पंहिंजे दौर में। अॼु खां 10-15 साल अॻु जी ॻाल्हि, 10-12 साल अॻु जी ॻाल्हि थी वई हाणे त। उनजा मेंबर आहिनि, हर सूबे जा उनजा मेंबर हूंदा आहिनि, उन वटि इहो पावर आहे, उन काउंसिल वटि ऑफिशियल पावर आहे गवर्नमेंट जो, त उहो आहे इन टाइप जे केसिस में पार्टी थी सघे थी जेकॾहिं वारिस ख़ुदि न थियनि। अच्छा, तो उन्हनि डिसाइड कयो आहे पार्टी थियण जो। ओहो, नाइस नाइस। त उहो उनजो इंटरव्यू हुयो उन ॾींहुं, मां ॿुधां पियो डॉन न्यूज़ ते हले पियो, त उहो उनजी जेके काउंसिल मेंबर आहे कराची वारी, उहा चए पई त असां काउंसिल में कंसेंसस आहे पार्टी सां, हाणे थींदा न थींदा उनजो छा इम्पैक्ट थींदो, जेकॾहिं गवर्नमेंट प्रोसिक्यूट न कंदी त कुझु न थींदो। मेन ॻाल्हि आहे प्रोसिक्यूटर पंहिंजो कमु त करे न, पार्टी केर बि थिए। जी बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे इहे वॾेरा न फुल टाइम, ठीकु आहे न,
हिन जो बेसिकली इनहेरिटेड पैसो आहे, इलाही सारियूं ॿनियूं अथनि ऐं ॿियो हिननि वटि माना त माण्हू आहिनि जेके कुझु बि कंदा हिननि जे लाइ ऐं ॿियो हिननि जो ईगो आहे। त हाणे हिन ते पाण पहिरीं त डिस्कशन करे चुका आहियूं त इहो छो थियो, कीअं थियो ऐं पोइ हिन फिज़िकली नाज़िम जोखीअ खे टॉर्चर कयो वियो तमामु माना अनडिस्क्राइबेबल तरीक़े सां जेका पोस्टमार्टम रिपोर्ट में ॻाल्हियूं आयूं। त ऐं उन खां पोइ त हीअ बेसिकली जेके माण्हू आहिनि उहे न रुॻो अलेज्ड मर्डरर्स आहिनि पर साइकोपैथिक किलर्स आहिनि, माना कंहिंखे टॉर्चर करे मारणु त हिकिड़ो साइकोपैथिक ॻाल्हि थी वई न। ऐं पोइ उनजी लाश वरी एॾी पब्लिकली छॾे ॾियणु त हिकिड़ो टेररिज़म जो एक्ट आहे इहो, ॿियनि खे डिॼाइण जो, त ॿियो केरु हाणे कंहिंमें हिमत न थिए त इहो सभु करे सघे। त हाणे कहाणी हिते पुॼी कीअं, हाउ डिड वी गेट हियर? मतलब तूं पुछी पियो त वॾिरको निज़ाम हिते कीअं पुॼियो, इहो तूं पुछी पियो। But two aspects in the question, depending on how much time you want to spend on this. ठीक है ना, हिकिड़ो त इहो आहे त ही पर्टिकुलर स्टोरी हेसि ताईं कीअं पुॼी, हाउ डिड दे गेट अवे विथ ऑल दिस सपोर्ट? छा हिन खे पीपी खे हिन वोटिंग जी ज़रूरत हुई, हिकिड़ो हिननि जो भाउ एमएनए बि आहे त छा उनजे करे ही सिचुएशन ईअं क्रिएट थी? ॿियो त जनरल क्वेश्चन त इहो जेको वॾेरको निज़ाम आहे उहो हेसि ताईं कीअं पुॻो? यार वोट जी ॻाल्हि मूंखे टू बी ऑनेस्ट एॾी लॻे कोन थी ज़हन ते, छो त वोट त पीपल्स पार्टी वटि ॿिया सोर्सिस बि हुया वोट वठण जा, ठीकु आहे न। मतिलबु पीटीआई जा पंहिंजा माण्हू जेके आहिनि फिरिया वेठा त उहे हिकु वोट में एॾो फ़र्क़ु न पवे आहे, ठीकु आहे न। पर खटे अच्छा सही ठीकु, माना मुंहिंजे ख़्याल में ईअं न हो त उहो आख़िरी हिकिड़े माण्हू जे वोट ते अची ॻाल्हि फाथी, अची ॻोठ फाथी इमरान खान, ईअं हुयो कोन मुंहिंजे ख़्याल में। त जेकॾहिं पीपल्स पार्टी वारा थोरो अल्टरनेटिव्स करनि था त वोट त हुननि जो नो कॉन्फिडेंस जो को बि थी वञे, हुननि वटि मार्जिन हुयो हिकु वोट जो, ठीकु आहे। पर मसइलो ॿियो आहे, थोरो मसइलो आहे त मुंहिंजे ख़्याल में हिते मूंखे जेको आहे स्पेक्युलेटिंग, मां वटि फैक्ट्स कोन्हनि, मसइलो इहो आहे मूंखे लॻे थो पियो त हीउ थोरो कल्चरल इशू आहे, माना हिकिड़ो कल्चर आहे जंहिंमें समहाउ इहा शइ अस्यूम कई थी वञे त वॾेरो जेको आहे न उहो हुनजो इलाइक़ो आहे, उहो ॼाणे हुनजो कमु ॼाणे। माना पीपल्स पार्टी जेको आहे न ऑफलोड करे छॾियो आहे उन इलाइक़े जी गवर्नेंस खे ऑलमोस्ट, त पोइ भई तुंहिंजो इलाइक़ो आहे, तूं तुंहिंजो एमएनए आहे ऐं तूं ॼाणे, तुंहिंजो कमु ॼाणे, माना उहो थोरो कमु आहे। त उहो टर्फ जो जेको हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे न माफ़िया में, त हीउ मुंहिंजो टर्फ आहे, हीउ तुंहिंजो टर्फ आहे, हिनखे मां हलाईंदुमि, हिन पाड़े खे मां हलाईंदुमि, हे थोरो उन टाइप जो मामिलो लॻंदो आहे। त उनमें माना प्रोटोकॉल इहो आहे त असां इंटरफेरेंस न कंदासीं, मूंखे लॻे ईअं थो त उहो इंटरफेयर नथा करनि पिया, हिन जे करे बि जो हिते इंटरफेयर कंदासीं त हुते बि करिणो पवंदो, वरी प्रेसिडेंट सेट थी वेंदो न। ठीकु, जेको निज़ाम हले थो पियो उहो इन बुनियाद ते हले थो पियो त इंटरफेरेंस न थींदी, वॾेरा जेके आहिनि उहे ऑल पावरफुल एक्ट कंदा, ठीकु आहे, सही, ऐं गवर्नमेंट उन्हनि खे जेको आहे काइंड ऑफ सॉर्ट ऑफ सपोर्ट कंदी आहे। अॻे खां शयूं बहितर आहिनि पर अञा माना एॾो इंट्रेंच्ड आहे डीपली त पोइ कीअं। हिन में ॿियो एलिमेंट इहो बि त थी सघे थो त जेके ॿिया माण्हू आहिनि पीपी में उहे पाण वॾेरा आहिनि, अगरि हू हिन सिचुएशन जा ॿियो आउटकम निकिरे थो त पोइ उहो जेको ॿियो आउटकम आहे जेको वॾेरनि जे हिन में ॿिन्ही जे ख़िलाफ़ु आहे, जेके एमएनए पी आहिनि, त पोइ उहो हुननि जे लाइ बि मसइलो थी सघे थो, ॿिया जेके पीपी में लॉ मेकर्स आहिनि, राइट? हा, मतिलबु उहो मां एग्री थो कयां पियो, प्रेसिडेंट सेट करण जी ॻाल्हि आहे न। हा हा, त वरी ॿी जॻह ते को नाज़िम जोखियो जाॻी वञे, जेको अॼु हिकिड़ी जॻह ते त वरी घोटकी में को बीठो हुजे, को लड़काणे में त ख़ुदि जेके एग्जैक्टली हा दादू में अची वञे, थर में अची वञे, ठठे में अची वञे, किथे बि अची सघे थो। त उन रेजिस्टेंस जो जेको आहे न मसाल नथा ॾियणु चाहिनि पिया, आई थिंक। एक्ज़ैक्टली। हाणे अगरि पाण खे ॾिसूं त सिंध में तव्हां कंहिंखां पुछंदो ॻोठ में वञी, किथे बि शहर में वञी, किथे बि, पर सिंध जो वॾो मसइलो छा आहे? अनलेस हू माण्हू वॾेरो हूंदो या उते को वॾेरो बीठो हूंदो, ईअं न आहे त हू चवंदो साईं वॾो मसइलो आहे वॾेरे जो निज़ाम। ऐं तव्हां ॾिसो त वॾेरो छा थो करे, जो न रुॻो असांजो इलाही सारो लेबर जेको आहे हुनखे मैन्युअल माना एग्रीकल्चर वारे कमनि में ऐं ॿिया किना कम जे चोरियूं, मर्डर, रेप, इन्हनि कमनि में हुनखे
बिज़ी माना फोर्सिबली उनखे उनमें क्लैम्प डाउन करे वेठा आहिनि त असां इलाही टैलेंट जेके ह्यूमन रिसोर्स जेको आहे उनखे क्लैम्प डाउन करे वेठा आहिनि ऐं ॿियो त हुननि वटि एॾो सारो पैसो आहे इलाही पैसो आहे वॾेरनि वटि उहो उन ते ई उन कैपिटल जे मथां वेठा आहिनि दे आर स्टॉपिंग दैट फ्रॉम गोइंग इन टू फर्दर डेवलपमेंट ठीकु आहे उहो पैसो भले हू पंहिंजे ई नाले में वञी का फैक्ट्री में हणनि ऐं जेका सर्विसिस इंडस्ट्रीज़ आहिनि उनमें इन्वेस्ट कनि त हीअ पाण बि इलाही सारा अमीर थी वेंदा हिननि खे पाण खे इलाही फ़ाइदो मिलंदो पर छा आहे जो उहो कैपिटल जे मथां जेको फ्रीज़ करे वेठा आहिनि उनखे रोके वेठा आहिनि उहो असल में उहो उनखे स्पेस मिलंदी त उहो फ्लो थींदो ऐं उन सां जेका पूरो जेको सिंध आहे उहो फ्लरिश थींदी जेको नेचुरल ट्रेंड आहे प्रोग्रेस जो उनखे ई माना दे आर ऑल हिकिड़े माना त वॾे स्ट्रॉन्ग तरीक़े सां रोके वेठा आहिनि हा असल में वॾेरा जेके आहिनि उहे सब्स्टिट्यूट आहिनि हिन वक़्तु लोकल गवर्नेंस जा बुनियादी मसइलो इहो आहे त लोकल गवर्नमेंट पाण वटि आहे कोन एॾी का ख़ासि ठीकु आहे पाण वटि गवर्नमेंट थींदी आहे हिकु त थींदी आहे डीसीस वग़ैरह जे थ्रू जेके पंहिंजा इहे CSS ऑफिसर्स हूंदा आहिनि उहे हलाईंदा आहिनि ज़िलनि खे ठीकु आहे माना कमिश्नरी निज़ाम अॼु ताईं मौजूदु आहे कंहिं न कंहिं फॉर्म में पीपल्स पार्टी वारनि त वरी वापसि आंदो उनखे ऐं त हिकु त इहो मसइलो आहे माना लोकल गवर्नेंस जेका आहे उहा मतिलबु ब्यूरोक्रेसी खे ॾिनल आहे ॿियो ॾिनल आहे लोकल गवर्नेंस वॾेरनि खे जेका अवाम ख़ुदि पंहिंजे मसइलनि खे जेके एजुकेट कंदा आहिनि न पंहिंजे मसइलनि खे हल कंदा आहिनि त उहो थिए कोन पियो कमु मसइलो आहे इहो आउं स्लाइटली एग्री थो कयां हिन ते पर हिनमें हिकिड़ी वेरिएशन आउं एड कंदुसि उहो ई आहे त जेका लोकल गवर्नेंस आहे उहा आहे वॾेरनि खे ॾिनल ऐं हींअर खां न अंग्रेज़नि खां ॾिनल आहे ऐं जेके कमिश्नर इहे सभु आहिनि इन्हनि खे वॾेरनि खे मैनेज करिणो आहे हिननि जो कमु ज़िले खे हलाइण न आहे ज़िले खे वरी वॾेरो ई हलाईंदो हिननि खे वॾेरनि खे मैनेज करिणो आहे बेसिकली पावर जेको आहे न उहो स्ट्रक्चर पावर जो अहिड़े नमूने सेट थियल आहे जो पावर उहो वॾेरे खे हिकिड़ो मिलियल आहे मथे स्टेट आहे ऐं स्टेट इज़ गवर्निंग थ्रू वॾेरो ठीकु आहे ऐं उहो स्टेट जेका आहे सा क्रूअल स्टेट आहे तंहिं करे हुननि क्रूअल माण्हुनि खे वॾेरनि खे माना हुकूमत पावर ॾेई छॾियो आहे सॉरी ऐं स्टेट पोइ पंहिंजा नुमाइंदा मोकिले थी त असां जिन खे पावर ॾिनो आहे उन ते चेक रखण लाइ इहे DC हिननि मोकिले छॾिया आहिनि त हू हुनखे मैनेज करे सघनि बसि त उहो स्टेट खे अल्टरनेटिव क्रिएट करणो पवंदो ऐं उनजो हिन वक़्तु कॉन्स्टिट्यूशनल मैंडेट बि आहे न सिर्फ़ु मैंडेट आहे पर रिक्वायरमेंट आहे हिन वक़्तु ऐं सुप्रीम कोर्ट जी जजमेंट बि आयल आहे त जेको पीपल्स पार्टी वारनि सिस्टम सेटअप कयो आहे हिन वक़्तु लोकल बॉडीज़ जो सिंध में इहो प्रोविंशियल सब्जेक्ट थी वियो आहे हाणे लोकल बॉडीज़ जो जेको स्ट्रक्चर आहे उहो हर प्रोविंस वटि फ़ैसिलो करण जो उहो आहे हाणे मतिलबु इन शइ जो मौक़ो आहे 18th अमेंडमेंट जेका थी कॉन्स्टिट्यूशन जो उन खां पोइ इहो फ़ैसिलो सूबनि ते हलियो आहे त उहे पंहिंजो लोकल गवर्नेंस निज़ाम कीअं आणनि था पिया त पीपल्स पार्टी वारनि उहो निज़ाम चूंडियो आहे जंहिंमें वॾेरा पावरफुल रहिया आहिनि ऐं इन ते सुप्रीम कोर्ट जी रूलिंग बि आयल आहे त बाबा तव्हांखे थोरो बहितर करणो पवंदो हिन खां त हाणे इहो हाणे जेका नेगोसिएशन बि थी न नो कॉन्फिडेंस मोशन में उनजे पॉइंट्स में हिननि खां वरी MQM वारनि हाणे इंट्रस्टिंगली MQMs विल थोरो पाण खे हीरो नज़र ईंदी हिन मां MQM वारा चवनि था त उहो सुप्रीम कोर्ट जी जेका जजमेंट आहे उहा तव्हां इम्प्लीमेंट कयो त कराची जे माण्हू जेके आहिनि उहे त पंहिंजे पर्सपेक्टिव खां चवनि था पिया त बाबा कराची वारा माण्हू उन्हनि खे वधीक हक़ मिले वधीक से मिले कराची हलाइण जी हिकिड़ी ॻाल्हि था कयूं था ठीकु आहे न पर द सेम विल अप्लाई टू मीहड़ घोटकी सखर अच्छा हाणे हिन में न हिकिड़ी शइ जेका आहे उहा इहा आहे त आई थिंक इट विल बी वेरी नाइव त सिंध गवर्नमेंट लोकल गवर्नमेंट सिस्टम आणे जंहिंसां वॾेरो जेको आहे सो न्यूट्रलाइज़ थी वञे छो जो व्हेन आई से स्टेट आई मीन माना पाकिस्तानी स्टेट त ऐं इहो जेको सिस्टम आहे वॾेर टू गवर्न थ्रू वॾेरो उहो ट्रांसेंड थो करे जेको बि लोकल बॉडीज़ वग़ैरह जेको बि कनि यार करे नथो हिन बि करे थो मां तो थोरो हिन में डिसएग्री कंदुमि थोरो हिन सां छा आहे हा हिन सां छा आहे इहो इट गोज़ ऑल द वे बैक इन हिस्ट्री एज़ वेल ऐं मां सम्झां थो पर मां अंग्रेज़नि पर तूं सॉरी मां तोखे इंटरप्ट थो कंदो रहां
फिनिश कर पंहिंजे आइडिया खे पोइ वरी मां उन जो जवाब ॾियां. न त जॾहिं बि इवन जॾहिं मुशरफ त लोकल बॉडीज़ आन हुयूं तॾहिं कहिड़े वॾेरे जो जेको आहे सो कंट्रोल घटि थियो मूंखे ॿुधायो. त इन इहे जेके कॉस्मेटिक शयूं आहिनि उन्हनि सां वॾेरे जो पावर ऐं वॾेर को निज़ाम उहो हल उनजो इहो न आहे. हिन जूं जेके रूट्स आहिनि न उहे माना हिकु पॉलिटिकल रिफॉर्म सां मुंहिंजे न थोरो हल थींदियूं. इहे जेको ग्राउंड ते को रिफॉर्म अचे त उहो शुरू करणो पवंदो न हुनखे उन रिफॉर्म खे शुरू त करणो पवंदो. काथो न काथो त रिफॉर्म शुरू कंदासीं न. पर लोकल बॉडीज़ इज़ नॉट द राइट वे बिकॉज़ उहो पहिरीं असां इलाही दफ़ा ट्राई करे चुका आहियूं. न कई आहे न पाण न कई आहे ट्राई. उहो ई त चवां मां. आई थिंक उहा न थी ट्राई सही नमूने न. मुशरफ जे टाइम में छा थियो हुयो मुशरफ डिक्टेटर मथो वेठो हो. हाणे फाइनली पाण हिकिड़े काइंड ऑफ समवॉट मोर डेमोक्रेटिक ईरा में हो. उन मुशरफ पाण वेठो हो. ऐं बाय द वे उन वक़्त में लोकल बॉडीज़ जो जेको आहे न इट वॉज़न्ट अ नेट नेगेटिव. जॾहिं तव्हांजो लोकल वॾेरो बि नाज़िम थी अचे पियो न लोकली जेकॾहिं मिसाल तौरु which was what was happening in many instances. पर एटलीस्ट तव्हां वटि वोट वठण लाइ हिकिड़ो ॿीहर त अचे पियो न उहो माण्हू. सम्झी पियो ॻाल्हि. It doesn't matter. ॿुधायां छो जो जेको पावर द वे इट्स स्ट्रक्चर्ड ठीकु आहे न इहो लॉ आणण वारा बि वॾेरा ई आहिनि न. सही आहे न. त जॾहिं तव्हां इंट्रस्ट ॾिसंदव त पोइ उन्हनि खां पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि क्लियर थी वेंदी. माना सिस्टम जे पोयां इंट्रस्ट आहिनि न त उहे जेके इंट्रस्ट आहिनि उहे त साॻिया ई आहिनि. They will never change. The system will never change, basically. Not through that way. Not through political. तो उन incentives के पाण just थोरो चेंज कंदासीं न आहिस्ते आहिस्ते slowly ट्वीक करण वारी ॻाल्हि आहे. मां सम्झां पियो त हीउ जेको इशू आहे उहो तमामु ॾाढो डीप आहे. उनजा खोड़ ॿिया जेके चइजे न रीज़न्स आहिनि for the things to be the way they are. ठीकु आहे. मां हिन ॻाल्हि में तोसां एग्री थो कयां. मां नथो चवां त जेको आहे न का लोकल बॉडीज़ जेको आहे उहा मैजिक पिल आहे जंहिंसां इमीडिएटली मसला हल थी वेंदा. उन ॻाल्हि ते पाण मां तोसां एग्री थो कयां. पर मां चवां थो पाण खे मोर डेमोक्रेसी जी तरफ़ ट्रेवल करणो आहे. जीअं ओनरशिप वधे आवाम में पंहिंजी गवर्नेंस जे बारे में. इहो पंहिंजो रस्तो इहो आहे. असल रस्तो अल्टीमेटली त डेमोक्रेसी आहे न. हाणे हिते हिकिड़ी शइ पॉइंट आउट करणु चाहींदुसि उहा इहा आहे त मुंहिंजो शुरू खां हिकिड़ो थीसिस रहियो आहे या हिकिड़ी थिंकिंग रही आहे ॾाढी स्ट्रेट फॉरवर्ड बेसिक थिंकिंग आहे जेका मूंखे इलाही टाइम खां पोइ सम्झ में आई. त फुटबॉल में हिकिड़े स्ट्राइकर जो कमु हूंदो आहे गोल करणु. बाक़ी सभु ॻाल्हियूं जेके कमेंटेटर वेठा चवंदा आहिनि त बाबा हिन पोज़ीशन हीअं कयो हुननि प्रेशर में विझी छॾियो हुनखे. दीज़ आर जस्ट पॉइंटलेस थिंग्स. कंप्लीटली पॉइंटलेस. ऐं कंहिं पार्टी जे लीडर जो कमु छा हूंदो आहे इलेक्शन खटणु. ठीकु आहे. ॿियूं जेके बि शयूं उहे पॉइंटलेस आहिनि. टोनी ब्लेयर यूके में केॾो बि माना त बदनाम ख़राबु प्राइम मिनिस्टर हुनखे चइजे इलेक्शन खटी ईंदो सक्सेसफुल हो. अॼु बि हुनखे हर को सक्सेसफुल चवे थो. ठीकु आहे न. गॉर्डन ब्राउन जूं पॉलिसीज़ केतिरियूं बि सुठियूं हुजनि उहो बि लेबर जो ई लीडर हो पर उहो इलेक्शन कोन खटी सघंदो. त ॻाल्हि जेका आहे उहा बॉटम लाइन जेका आहे उन ॾांहुं जेसि ताईं उन ते अटैक न थींदो बाक़ी सभु सलाद आहे. मेन जेको बोर्ड आहे न बोर्ड जेका आहे उहा इहा न आहे. ऐं माना पॉलिटिकल रिफॉर्म या इन टाइप जी शयूं जेके आहिनि उहे बोर्ड न आहिनि उहे सलाद आहिनि. चलो तूं ॿुधाए बोर्ड छा आहे तूं ॿुधाए. हाणे हिस्ट्री में देयर हैज़ बीन सरप्राइज़िंगली हाणे हीअ इलाही माना मूंखे बि इहा ॻाल्हि ख़बर कोन हुई त हिस्ट्री में पहिरीं अहिड़ो टाइम अची चुको आहे जॾहिं वॾेरो टोटली थ्रेटेंड हो सिंध में. टोटली थ्रेटेंड हो. माना आफ्टर कमिंग इनटू एग्जिस्ट जॾहिं खां वॾेरको निज़ाम आयो ठीकु आहे न जॾहिं माना डायनेस्टीज़ हुयूं टालपुरनि जूं ऐं इहे जेके जॾहिं हलियूं उनखां पोइ अंग्रेज़नि टाइम जी अंग्रेज़नि जे दौर में माना अंग्रेज़नि त वॾेरे सिस्टम खे बिल्कुलु हिकिड़ो माना पिलर ठाहे छॾियो न ॾाढो स्ट्रॉन्ग ठाहे छॾियो. उन जे दौर में हिकिड़ो टाइम आयो जॾहिं वॾेरो वॉज टोटली थ्रेटेड. ठीकु आहे न. दिस इज़ वेरी शॉकिंग. ऐं उन में लेसन्स आहिनि त उन में अहिड़ियूं फोर्सिस आहिनि जेके डायरेक्टली माना फंडामेंटल्स अटैक माना हिकिड़ो जीअं स्ट्राइकर गोल करे या प्राइम मिनिस्टर जीअं इलेक्शन खटे उन टाइप जी हुन में जेको सो उहे फोर्सिस उहो वर्क पे कयो हुननि. बेसिकली छा सिचुएशन इहा हुई
त जॾहिं अंग्रेज़ आया हुआ तॾहिं हुननि जो कॉन्सेप्ट शुरू पहिरीं बि इहो हो ऐं हींअर बि इहो हो त टू गवर्न थ्रू गवर्नर्स। त हुननि जो इहो हुननि ॾिठो त सिंध खे हुननि ॾाढो माना डीपली स्टडी कयो लाइक दे ऑलवेज़ डू। त हुननि इहो ॾिठो त हिते वॾेरा आहिनि, वॾेरो पंहिंजे इलाइक़े में जेको चाहे वेठो करे, ठीकु आहे न। हू विच रोड ते अची हंगी अचे न, बाज़ार में वञी करे विच में वञी हंगी अचे न, त बि माण्हू हुनखे तारीफ़ूं वेठा कंदा, उन काकूस जी तारीफ़ूं वेठा कंदा, ठीकु आहे न। त सिस्टम ईअं हले पियो। हुननि ॾिठो त हीअ ज़बरदस्त आहे, हाणे इन्हनि खे असां कंट्रोल करे छॾियूं, बाक़ी त पोयां जेको सो मुल्क पाणे पियो हलंदो, असांजे मथे सूर ई कोन हूंदो। अच्छा, इन द बैकग्राउंड छा पियो थियो, जो जेके सिंधी हिंदू हुआ उहे ॾाढा माना एक्सट्रीमली टैलेंटेड ट्रेडर्स हुआ, लाइक सीरियसली माना टैलेंटेड, जेको हाणे प्रूव थी वियो आहे इंटरनेशनल स्केल ते प्रूव थी वियो आहे। जो तव्हां ॾिसो जेका पंहिंजी सिंधी डायस्पोरा इंडिया भाई उहा हाणे केॾी सक्सेसफुल आहे, केॾी प्रॉस्परस आहे, उन इंडिया खे केॾो अॻियां खयो आहे। ऐं पर साउथ ईस्ट एशिया में, अमेरिका में, यूरोप में, हर जॻह ते दे आर एक्सट्रीमली सक्सेसफुल। त हाणे हुननि माना हाणे इवन अंग्रेज़नि खां पहिरीं बि तव्हां ॾिसो त इहे जेके ट्रेडर्स हूंदा हुआ उन्हनि जा नेटवर्क्स हुआ देवर बेस्ड इन शिकारपुर, माना कहिड़ो माना कहिड़ी वॾी शइ हुई शिकारपुर, देवर बेस्ड इन देयर। ऐं उतां खां हिननि जा क्रेडिट नोट्स हूंदा हुआ जेके हलंदा हुआ। काबुल त ठहियो, पर माना सेंट्रल डीप इनटू सेंट्रल एशिया जेके सोवियत स्टेट्स हुयूं उन्हनि ताईं बि हिननि जा, ऐं थ्रू आउट इंडिया हुन जा क्रेडिट नोट्स हलंदा हुआ। एंड देयर क्रेडिट नोट वॉज गारंटी, ठीकु आहे न। जेके अंग्रेज़, हाणे हिकु मिसाल तौर हिकिड़ो अंग्रेज़ हो जेको ट्रेवल कयो साउथ एशिया ऐं सेंट्रल एशिया में, ऐं उन नालो बर्न्स, अलेक्जेंडर बर्न्स, ॾाढो मशहूरु माना त जासूस हो अंग्रेज़नि जो। उन डॉक्यूमेंट कयो इहो सॼो। त उनखे ब्रिटिश गवर्नमेंट क्रेडिट नोट ॾिनो हुओ जेको ही सिर्फ़ु लुधियाना में ऐं दिल्ली में कैश करे सघियो पिए। ऐं हिनखे त सॼो सेंट्रल एशिया ऐं साउथ एशिया घुमणो हुओ। हमरा जे काबुल वियो त काबुल में हिनखे सिंधी ट्रेडर्स मिलिया। उन्हनि चयो त असां तव्हांखे इहो मूंखे असांखे ॾियो, असां तव्हांखे हींअर जो हींअर इन जो इक्विवेलेंट गोल्ड में ॾींदासीं, अगरि न त तव्हांखे असां क्रेडिट नोट ॾींदासीं जेके तव्हां पूरे साउथ एशिया सेंट्रल एशिया में किथे बि तव्हां कैश कराए सघो था। ऐं लाइक जिथे ब्रिटिश गवर्नमेंट ई हिनखे रिस्ट्रिक्ट करे छॾियो लुधियाना ऐं दिल्ली में, उते सिंधी ट्रेडर्स हिननि लाइ सॼो साउथ एशिया सेंट्रल एशिया खोले छॾियो। सो दे वर वेरी टैलेंटेड, राइट। त हाणे हुननि छा कयो, जो बेसिकली वॾेरनि खे बि क्रेडिट ॾियणु शुरू कयो, ठीकु आहे न। वॾेरा बि हुनजो त सिस्टम हो, दिस इज़ हाउ, माना ॾाढो हिकिड़ो एक्सलेंट फाइनेंशियल सिस्टम हो। कॾहिं क्रॉप्स यील्ड अप आहे, कॾहिं डाउन आहे, छा आहे, उनखे इवन आउट करण लाइ हिननि बि ॾाढा इंस्ट्रूमेंट्स ठाहिया जेके ॾाढा इंट्रस्टिंग हुआ। ऐं त उहे पोइ वॾेरनि बि उनखे यूज़ कयो। हाणे वॾेरो इज़ बाय डेफिनेशन अ वेरी इनएफिशिएंट एंटिटी, ठीकु आहे न। उहो पाण कमु कोन कंदो आहे, सुस्तु हूंदो आहे, ठीकु आहे न। हुनजो स्किल जेको आहे उहो कुझु बि न आहे एक्सेप्ट त हू एक्सट्रैक्टिव आहे, ॿियनि मां शयूं फुरे, ग़रीबनि मां शयूं, माना त उन खां एफर्ट फुरणु, उन में दैट्स द ओनली स्किल दैट वॾेरो हैज़। एंड आई एम टॉकिंग अबाउट द प्रोटोटाइप वॾेरो, ठीकु आहे, नॉट इंडिविजुअल्स। मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जिन जूं ज़मीनूं आहिनि, दे आर वेरी हार्ड वर्किंग, ठीकु आहे न। उन्हनि डाइवर्सिफाई कयो आहे, उहे एक्सपोर्ट कंदा आहिनि पंहिंजो सामान, ठीकु आहे न। ऐं दे आर लुकिंग टू इन्वेस्ट एल्सवेयर, दे आर वेरी वेरी टैलेंटेड पीपल। पर जेको प्रॉब्लम आहे, जेको प्रोटोटिपिकल प्रॉब्लम आहे, उनखे आउं एब्स्ट्रैक्ट वॾेरे जी वियो आहे। त हाणे उन में छा थियो, जो मसइलो इहो अचणु शुरू थी वियो, जो हुननि कर्ज़ु खणणु शुरू कयो, पर उनखे सही तरह इन्वेस्ट कोन कंदा। ऐं कर्ज़ जो जेके कंडीशन्स हुयूं उहे ईअं हुयूं जो हुनखे पोइ इंट्रस्ट जेको आहे सो ॾियणो पवंदो हो। इंट्रस्ट ॾियण लाइ हुनखे वधीक जेको सो आइदर हुनखे वधीक कर्ज़ु खणणो पवंदो, या पोइ हुनखे जेका बि शइ हुन अंडरलाइन रखी हुई, जेके गिरवी चवंदा आहिनि, या फाइनेंस वर्ड में अंडरलाइन चवंदा आहिनि, त उहा अंडरलाइन हिननि खे गिव अप करणी पवंदी। त हुननि जी जेके वॾियूं वॾियूं माना बंदियूं हुयूं उहे पीसिस में कार्व आउट थियणु शुरू थी वियूं। ऐं कुझु पीसिस कंहिं क्रेडिटर वटि हली विया, कुझु पीसिस कंहिं क्रेडिटर वटि हली विया। ऐं उहे क्रेडिटर्स जेके हुआ उहे दे वर ट्रेडर्स, ठीकु आहे न। दे वर वेरी माना इवॉल्व पीपल, जिन जा कनेक्शन्स हुआ अक्रॉस द वर्ल्ड, इंटरनेशनल ट्रेड में उहे इन्वॉल्व हुआ, ठीकु आहे न। सो उन्हनि जा कॉन्सेप्ट्स डिफरेंट हुआ, उन लैंड खे कीअं यूटिलाइज़ कजे, ठीकु आहे न। त उहे जेको सो मैनेजर्स रखंदा हुआ, उहे पेड एम्प्लॉइज़ हूंदा हुआ उन्हनि वटि, उन्हनि हारी कोन हूंदा हुआ जेके स्लेव्स वांगुरु हलनि, ठीकु आहे। दे हैड नो इंट्रस्ट इन बीटिंग समबडी रैंडमली टू डेथ, राइट।
या कंहिंखे वञी रेप करे अचणु या कंहिंजी चोरी कराइणु. They didn't have any interest because they had other things to worry about. अच्छा, अंग्रेज़नि जॾहिं इहो ॾिठो त हुन ॾिठो त वॾेरो जेको आहे, I'm going to just read the exact words if I can find them somewhere. पर ॾाढी हिकिड़ी इंट्रस्टिंग आहे ॻाल्हि इहा. हा, त now this is a book, in किताब जो नालो आहे Landlord Power and Rural Indebtedness in Colonial Sindh. डेविड चीज़मैन जे इलाही इन ते रिसर्च वग़ैरह कई आहे, उन इहो किताब लिखियो आहे. किताब इज़ मोर लाइक अ थीसिस, ठीकु आहे न, हिकिड़ो जो PhD थीसिस हूंदो आहे, पर हुन खां वॾो आहे ज़रा बुक फॉर्म में. हुन में लिखे थो त within a couple of decades of the British conquest, a number of officers serving in Sindh began to suspect that the Vaderos were getting the worst of the competition. They were flourishing in a mesh of debt and usurious interest payments. Obviously, हिन जी language जेका आहे, usurious इन टाइप जी language थोड़ी aggressive आहे, but ही अंग्रेज़ आहे obviously. त हिन जो point of view थोड़ो weird आहे, थोड़ो different आहे पाखां. Their states were breaking up and passing to their Hindu creditors. The Vadero was evolving off the face of the province. माना अब Vadero खत्म पे थियो, right? And would soon become extinct. Dinosaurs थी वेंदी न वॾेरा. त असां वटि हिकिड़ा self correcting systems हो पाण. हाणे लास्ट लाइन में पढ़ंदुसि. In a word, the traditional power structure of rural Sindh was disintegrating away. ऐं उन खां पोइ ही लिखे थो त अंग्रेज़नि फुल ऑन पंहिंजी कोशिशि फोकस ई इन ते रखी त वॾेरे खे कीअं बचाइजे. छो वॾेरो हली वियो त असां पोइ प्रोविंस खे गवर्न कीअं कंदासीं. त इहो जेको इकोनॉमिक टाइन हो ऐं उन खां पोइ उन जूं ज़मीनूं गिरवी थियणु, वरी कर्ज़ वठणु, वरी ॿियूं गिरवी रखणु, दैट जेको साइकिल हो, पॉज़िटिव फीडबैक लूप जेके चइजे या हिकिड़ो वर्चुअस साइकिल चइजे, अहिड़ी टाइप जी का शइ हूंदी न, उहा हिन सिस्टम में ख़तमु कंदी. आई डोंट थिंक ही क्लासिक पैराडॉक्स आहे. ठीकु आहे, कान ही क्लासिक हिकिड़ो पैराडॉक्स आहे. इहो पाण चाइना में बि ॾिसंदा आहियूं त चाइना में पॉलिटिकल फ्रीडम न आयो पर इकोनॉमिक प्रोग्रेस थी आहे. माण्हू पॉवर्टी मां निकिता आहिनि. ठीकु आहे. साॻे नमूने ॿी एक्सट्रीम ते तव्हां हलिया वञो, अहिड़ा बि मुल्क आहिनि जिते तव्हां वटि जेको आहे पॉलिटिकल फ्रीडम त खोड़ आहे, जाम आहे, पर इकोनॉमिक प्रोग्रेस काफ़ी टाइम खां न थी आहे. जीअं इंडिया आहे फॉर एग्जाम्पल. ठीकु आहे न, पॉलिटिकल फ्रीडम इंडिया में जाम आहे. ठीकु आहे न, पर इकोनॉमिक प्रोग्रेस हाणे ताईं कुझु डेकेड ताईं, हिकु डेकेड खां अॻु ताईं ख़ासि मतिलबु हाणे वधणु शुरू थियो आहे. इंडिया जी ग्रोथ रेट जेको हाई थियणु शुरू थियो आहे. ठीकु आहे. त तूं जेका ॻाल्हि करी पियो न, तूं चवंदो त यार पाण फोकस कयूं इकोनॉमिक प्रोग्रेस ते, नॉट पॉलिटिकल प्रोग्रेस ते या पॉलिटिकल फ्रीडम्स ते. मुंहिंजो जेको या तूं चवंदो त उनजी वधीक वैल्यू आहे अल्टीमेटली इकोनॉमिक प्रोग्रेस ई जेको आहे पावर स्ट्रक्चर छोड़ी दी. इहो चई पियो. Second, but not necessarily. I try to give an example, but in this situation it doesn't matter. The economic force हुजे या physical force हुजे, माना माण्हू रोडनि ते अची वञनि, ठीकु आहे न, which is unlikely. ठीकु आहे न, पर एग्जाम्पल में माण्हू कंप्लीशन लाइ चवां थो त का बि अहिड़ी फोर्स हुजे, पोइ कहिड़ी बि हुजे, जेका हिन खे डाइल्यूट करे, हिन बेहिमत जो जेको जानवर आहे वॾो. I think dilution थी बि आहे, to be honest. पाण खे कंक्लूड करणो आहे कुझु मिंटनि में, पर dilution मुंहिंजे ख्याल में वॾेरनि जे पावर स्ट्रक्चर में थी आहे. ईअं न आहे त हाल उहो ई आहे जेको अॼु खां 40 साल अॻु में हो. राइट, एवरी डेकेड पाण कुझु न कुझु, मुंहिंजे ख्याल में, मुंहिंजो पर्सनल ओपिनियन आहे त इवन विद इन माई लाइफ टाइम, विच इज लास्ट वट एवर जॾहिं खां मां होश संभालियो आहे, कुझु डेकेड्स ई आहिनि, त उहे जेके आहिनि उन में मां ॾिठो आहे त प्रोग्रेस थी आहे जेको आहे न. पर मुंहिंजे ख्याल में हाणे हुन एक्सलरेंट जीअं न बाहि हिकिड़ी लॻल आहे, हुन में हाणे थोरो विझणो आहे तेल, त तेल जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि न क़िस्म आहिनि. हिकिड़ो तेल जो क़िस्म आहे मुंहिंजे ख्याल में लोकल बॉडीज़, तव्हां गवर्नेंस थोरो डिवॉल्व कयो अञा वधीक. ॿियो जेको जिन लाइन्स ते तूं सोची पियो, उहो आहे मोर लाइक इकोनॉमिक प्रोग्रेस खे पाण समहाउ एक्सलरेट कयूं. ठीकु आहे न. I'll tell you one thing. अगर पाण पॉलिटिकल रिफॉर्म्स जी ॻाल्हि कयूं था न, त वन पॉलिटिकल रिफॉर्म आई थिंक जेको हिन सिचुएशन में हेल्प कंदो, उहो इहो आहे त तव्हां हारियुनि जा बेसिक राइट्स आणियो. उनखे मिनिमम वेजिस हुजनि उनजो, ऐं उनजो हेल्थ केयर हुजे, ऐं उनजी रेजिडेंस हुजे.
otherwise अगर इन टाइप जो लॉ that's where it attacks the root cause ठीक है ना political system जो को है I don't think that directly attacks जो को माना गोल को पे करे वो स्ट्राइकर गोल न करे पर ही जेके शयूं तू हरन लाइ गुनी पियो न ये साॻियूं नीड्स कराची जे फैक्ट्री वर्कर जी बि आहिनि पर उन्हनि जे लाइ त लॉज आहिनि न उन्हनि जे लाइ लॉज आहिनि इम्प्लीमेंटेशन घटि आहे ॾिस उहो ई ॻाल्हि आहे न सिविल अस्पताल लॉज अची वञनि न सिविल अस्पताल त घोटकी में मौजूदु आहे न जेका फ्री हेल्थ केयर ॾिए थी पई पर उन जी इम्प्लीमेंटेशन आहे गवर्नेंस न आहे मसलो पाण वटि इन शइ जो न आहे त जेको आहे उनजो फॉर्मल कोई स्ट्रक्चर न आहे मसलो इहो आहे उनजी एग्ज़ीक्यूशन नथी थिए पई सिंध गवर्नमेंट जेको हेल्थ खाते खे कंट्रोल कंदी आहे प्रोविंशियल लेवल ते सिंध गवर्नमेंट जा खोड़ डॉक्टर्स हायर थियल आहिनि खोड़ बेसिक हेल्थ केयर यूनिट्स आहिनि खोड़ हॉस्पिटल्स आहिनि सॼे सिंध में पर उहे कमु न कंदियूं आहिनि सम्झी पियो ॻाल्हि खे माना इन ॻाल्हि सां मां तोसां डिसएग्री नथो कयां त इहे शयूं पाण खे हारियुनि खे प्रोवाइड करणु खपे पर मसलो इहो आहे उहो थिए कीअं उहा इम्प्लीमेंट कीअं थिए न सर आउं त इहो चवां त इहो लॉ अचे भले ग्राउंड ते अञा न बि थियनि पर इहो लॉ ई कोन थो अची सघे एॾो मुश्किल आहे इहो कानून टेबल ई कोन थो थिए माना इहो कंहिंखे अकर नथो थिए miracle is that nobody has even mentioned it पंहिंजी सिंध जेका हिकिड़ी ब्लेटेंट स्लेवरी आहे पंहिंजी सिंध में हुई पंहिंजी हारियुनि जी मूवमेंट्स रहियूं आहिनि इन द पास्ट पर ख़ैर मतिलबु इहो वरी पाण ख़बर न आहे त हाणे उन्हनि जी छा हैसियत आहे या छा उन्हनि जी हिन वक़्तु हालत आहे पर हिस्टोरिकली अर्ली 50s में त सिंध में हारी मूवमेंट्स खोड़ हुयूं मेंशन थींदियूं हुयूं ऐं देयर वाज almost like a socialist revolt going on in Sindh, which is like a very interesting period of सब रिवर्स थी हो सब जीरो बिल्कुल I agree रिवर्स थी बिल्कुल मोर देन रिवर्स थी है जिया जी के टाइम में जिया मेड श्योर दैट दैट्स ऑल नल एंड खैर दादा ॻाल्हि ख़तम या थींदी कोन पाण अॼु जेको आहे कंक्लूड कयूं अॼु जी कचहरी खे वरी जेको आहे ईंदड़ वक़्त ताईं सदाईं गॾु थैंक यू एवरीवन फॉर लिसनिंग खुदा हाफ़िज़